अस्सलाम वालेकुम। आबादगार दोस्तों, वणनि जी फसल में वधीक पैदावार खणण जे लाइ ज़मीन जी तैयारी ऐं बहितरीन क्वालिटी जो बिज तमामु घणी अहमियत रखनि था। निज बिज जंहिंमें बीमारियुनि ख़िलाफ़ क़ुव्वत मुदाफ़ियत, गर्मी पद बर्दाश्त करण जी ताक़त, उन खां अलावा वधीक फ्रूटिंग हुअण वारो बिज कामयाबु हूंदो आहे। फ़ी एकड़ में ॿूटनि जो मुक़ररु मिक़दार मतिलबु प्लांट पॉपुलेशन ऐं प्लांट टू प्लांट स्पेस, ॿूटनि खां ॿूटनि जे विच में फ़ासिलो तमामु घणी अहमियत रखे थो। फास्फोरस, सल्फर, पोटाश ऐं यूरिया वारा भाण मुक़ररु मिक़दार में इस्तेमालु करण सां तमामु घणो फ़ाइदो थींदो आहे। अगरि तव्हां इन्हनि ॻाल्हियुनि ते अमल कंदा त बहितरीन पैदावार खणी सघो था। वधीक मालूमात जे लाइ असांजे पेज एग्रीकल्चर एंड ह्यूमैनिटी खे विज़िट कंदा। थैंक यू।